सिंध वासियो अस्सलाम वालेकुम। जीए सिंध जीए साईं जीएम सैयद। सिंध जा माण्हू पंहिंजे वजूद ऐं पंहिंजे दरियाह जी बका वारी जदोजहद कनि पिया। सॼी सिंध लाक़ानूनियत ॾोहारनि जे हवाले आहे। क्रिमिनल्स वेहारिया विया आहिनि। बुनियादी इंसानी हक़ सिंध जे माण्हुनि जा सभु ख़तम आहिनि। अॼु मां ॾिठो त चूलिस्तान कैनाल जेको गैर कानूनी कैनाल आहे, सिंध जे माण्हुनि लाइ मौत जो कैनाल आहे, उन में खे पास कयो वियो आहे। चूलिस्तान कैनाल लाइ 4,50,000 क्यूसेक पाणी उनखे ॾिनो आहे। पाणी समुंड में कोन्हे। हीअ बर्बादी आहे। उन जे ख़िलाफ़ जदोजहद कयूं था। मैदान में हूं त तव्हां ॾिठो त हिकिड़ो नौजवान वकील सिविल सोसाइटीअ जो आमिर उमराणी खे उन जे घर मां ज़ोरी जबरी खणी वञी गुम कयो अथनि। अञा ज़ाहिर नथा कनि। एहतजाज थिया आहिनि। तंहिं करे उन जे ज़ाहिर न थियण वारे अमल जे ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। जीअं सिंध महाज जे तरफ़ां असां सुभाणे सकरंड में 10 बजे खां 11 बजे सुबुह जो नेशनल हाईवे ते धरणो हणंदासीं त एडवोकेट आमिर उमराणी खे ज़ाहिर कयो। मुर्तज़ा ख़ान जतोई जे मथां रोज़ जेके कूड़ा केस लॻनि पिया, इन करे त जीअं सिंध जे वॾेरनि खे पैगाम वञे त पाणी वारी जदोजहद मां हथ कढो। दरिया जे तहफ़ुज़ वारी जंग खां जुदा थियो त जीअं सिंध जे माण्हुनि में ख़ौफ़ वधाइजे। सियासी कारकुननि खे इन करे उन जूं जबरी गुमशुदगियूं कयूं थियूं वञनि ऐं लिकायो उनखे गिरफ़्तार कयो वञे थो त जीअं ॾहकाव पैदा थिए, माण्हू रोडनि ते न अचनि। क्रिमिनल्स, मनुष्यात फरोश, रुश्वतखोर, बेईमान सॼी सिंध खे साड़ींदड़, सिंध जे 6 करोड़ माण्हुनि खे बर्बाद कंदड़ लाइ सरकार या कानून तहरुक में नथो अचे, पर लाक़ानूनियत जे लाइ सिंध में बाहिबारी थी वञे। इन बाहि जे ख़िलाफ़ सिंध जे माण्हुनि खे पंहिंजी अदालत हणणी पवंदी। असां पंहिंजे कानून जी बहाली लाइ विढ़ूं था। सिंध रूल ऑफ लॉ जी बहाली लाइ विढ़े थी। सिंध इंसानी हक़नि जी बहाली लाइ विढ़े थी। दरिया, वसीलनि, वजूद, ज़मीनुनि जे तहफ़ुज़ लाइ विढ़े थी। इन करे अर्ज़ु कंदुसि, अपील कंदुसि त सिंध जे शऊर, सिविल सोसाइटी, सान्यावंद सुभाणे सकरन गॾु थियनि त पुरअमन एहतजाज कयूं त आमिर उमराणी एडवोकेट खे ज़ाहिर कयो वञे। तव्हांजी महिरबानी।